नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां ॻोठ मोहम्मद बचल राजपर जे रवासी शाहिद राजपर, हबीबुल्ला राजपर, सईद अली राजपर, इरफान अली राजपर, मुजाहिद राजपर मासूम ॿारड़े समेत नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतजाज कंदे चयो त 1 महीनो अॻु पंहिंजे मासूम ॿार खे राणीपुर जी सरकारी अस्पताल मां बीमारियुनि जी बचाव वारो टुको लॻरायो। टुको लॻण बाद ॿारड़े जी तबियत इंतहाई ख़राब थी वई। जिस्म मां रत वहण लॻो, जंहिं ते ॻणती जोगी हालत में गंभट अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते खैरपुर अस्पताल में मुसलसल 1 महीनो इलाज करण बावजूद ॿार जी हालत बेहतर न थी सघी है। इन चयो त रूरल हेल्थ सेंटर राणीपुर जे डॉक्टर अरबाब अली सुमरो असांजे ॿार खे ग़लत टुको लगायो है। इन चयो है त असां ॿार जो इलाज कराए थकजी पिया आहियूं, पर ॿार जी तबियत बेहतर न थी सघी। जेकॾहिं असांजे ॿार खे कुछ थियो त इन जो ज़िम्मेवार रूरल हेल्थ सेंटर राणीपुर इंतजामिया ऐं डॉक्टर अरबाब अली सुमरो हूंदो। ॿार जी वारसन सेहत जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त राणीपुर रूरल हेल्थ सेंटर इंतजामिया खिलाफ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।